नाज़िम ٿاڻو بولاخان में सिंध में इत्तेहाद पारां ग़रीबी बेवा औरतन के घर ठाराए ॾियण वारी स्कीम जो इफ्तिताह कयो वियो। हुन हवाले सां ॾिसूं था फेस परवेज़ मेमण जी हीअ रिपोर्ट। सभिनी माण्हुनि एॾी इज़त कई ऐं हेॾे आला तरीक़े जो इस्तक़बालिया कयो। कोहिस्तान जे माण्हुनि सां असांजे घर जो जेको रिश्तो ऐं तालुक़ु आहे उहो सभिनी समाजी ऐं सियासी तालुक़नि खां बालातर आहे। अलाह साईं इन तालुक़ में रिश्तनि में बरकत विझे। चङा कनि चङायूं मठायूं मठनि जो वड़ जुड़े जुनसी सो वड़ सही कनि। लतीफ़ सरकार जे बेत सां जंहिंमें लिखियल जिलानी ख़ानदान जेको असांजो कोहिस्तान जो ख़ानदान आहे उन्हनि जो सदाईं असांजे कोहिस्तान जे माण्हुनि सां मोहबत रूह ऐं प्यार जो हिकिड़ो इमोशनल हिकिड़ो रिश्तो आहे। माण्हुनि सां हिकिड़ो बेलोस ख़िदमत कंदा अचनि था। उहा एजुकेशन जे हवाले सां हुजे, उहा घरनि जे हवाले सां हुजे, उहा ॿारनि जी पढ़ाई जे हवाले सां हुजे, हर वक़्तु जिलानी ख़ानदान जेको असांजो कोहिस्तान जे माण्हुनि जी ख़िदमत कंदो रहे थो। अॼु सिंध मेमण इत्तेहाद पारां हिकु बेघर औरत खे घर ॾिनो वियो। उन असां गुज़िरियल 2 साल खां मेमण इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां इंसानियत जी ख़िदमत करे रहिया आहियूं, जंहिंजो अॼु ही मिसाल आहे हिकु बेवा सूफ़ी नज़ीर अहमद पंजाबी जी घरवारी खे जेका बेघर हुई, जंहिंजो सहारो अल्लाह खां सवाइ ॿियो केरु बि कोन हो, जंहिंखे अॼु असां मेमण इत्तेहाद जे तरफ़ां हिकु कमरो पर बल्कि मुकमल घर अलाट कयो आहे। ऐं अॻियां बि असां इहो अज़म था करियूं त इनशा अल्लाह ताला असां इंसानियत जे नाते इहो अज़म रखूं था त असीं कमु कंदा रहंदासीं। ये कम समाजी लेवल ते थियणु खपनि। जेके बिरादरियूं आहिनि, ख़ासि करे बिरादरी आहे, मेमण बिरादरी आहे, दीवान बिरादरी, इन्हनि खे इहे कंट्रीब्यूशन करणु खपनि त कोहिस्तान में इहा रवायत पए त चैरिटी माण्हू शुरू करे। सिंध मेमण इत्तेहाद ٿاڻو بولاخان जे तरफ़ां हिकु घर ठाराए ॾिनो हाउसिंग स्कीम आहे, जंहिंजो इफ्तिताह कोहिस्तान जी अज़ीम शख़्सियत पीर इज़त शाह जिलानी जिन बदस्ते मुबारक इफ्तिताह कयो आहे। ऐं उन घर जूं चाबियूं बेवा नज़ीर जे घरवारीअ खे ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं असांजो ही सिंध मेमण इत्तेहाद जो गैर सियासी बुनियादनि ते ॿधल ऐं ॾाढो अॼु ख़ुशि आहियां त सिंध मेमण इत्तेहाद हिकिड़ी उहा तारीख़ रक़म कई आहे जो हिते वॾियूं जेके कदावर तंज़ीमूं हुयूं जिन कई प्रोग्राम शादी जा हाई लेवल जा कया, पर इहो हक़ीक़ी ख़ुशी जेका आहे सा इहा आहे त हिकु उहा औरत हुई जंहिंखे रहण जे लाइ हिकिड़ो झूपड़ो बि न हो। दर बदर थींदे असां ॾिठी पिए सिंध मेमण इत्तेहाद इहो हिकिड़ो अज़ीम कारनामो सरअंजाम ॾेई ॿियनि तंज़ीमुनि जे लाइ बि हिकिड़ी राह हमवार कई आहे। ऐं उन्हनि खे बि इहा दावत ॾिनी आहे त तव्हां बि अहिड़ा जेके यतीम बेवा ऐं जेके लाचार माण्हू आहिनि उन्हनि जी परघोर लहो ऐं सचे जज़्बे सां ईमानी जज़्बे सां उन्हनि जी